पर जंहिं ॾे बि मूंखे पक्का सबूत हथ अची विया न। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे पूरी जेका मां अवां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु अपडेट पहुचाईंदो रहंदो आहियां ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त हर वीडियो में अव्हांखे हिकु न्यू अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां। ऐं जीअं त अव्हां ॾिसी चुका आहियो सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दुलाब, जंहिंजी तव्हां सभु क़िस्तूं ॾिठियूं आहिनि। जन दोस्तनि जेका क़िस्त आहे उहा कहिड़ी क़िस्त आहे? उहा क़िस्त आहे नंबर 62, जेका उन्हनि न ॾिसी चुका आहिनि ऐं मिस थी वई आहे कंहिं मजबूरी ते। त उन्हनि दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु अपडेट खणी मां अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़ुरु थियो आहियां। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी पूरी अपडेट मां अवां दोस्तनि खे वधि में वधि हिकु बहितरीनु मालूमात हासिलु थींदी ऐं हुन खां अलावा मां अवां दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदो रहंदुसि ऐं उमेदु कंदो रहंदुसि त अवां हमेशह ख़ुशि रहो ऐं आबाद रहो। ऐं अवां दोस्तनि हिकु ॿी ॻाल्हि कंदो हलां त मां पंहिंजे हिन चैनल सां गॾोगॾु हिकु मुंहिंजो ॿियो बि चैनल आहे सत्तार काज़ी ऑफिशियल जे नाले सां। मां उन ते बि अवां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु फ़नी वीडियोज़ ऐं इस्लाही वीडियोज़, ड्रामनि वारा वीडियोज़ सभु मां उन चैनल ते बि रखण जी कोशिशि कयां थो। उमेदु कयां थो त जीअं मूंखे तव्हां हिन चैनल ते मूंसां साथ निभायो आहे ऐं इंशा अल्लाह मूंखे उन ॿिए चैनल ते बि तव्हां मुंहिंजो हमेशह साथ ॾींदव। तो दोस्तों, अवां जे सहकार सां अनक़रीब जल्दी अव्हांखे हिकु सुहिणनि दोस्तनि खे हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां ऐं जल्द अज़ जल्द मां अव्हांखे उहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। त उहा ख़ुशख़बरी कहिड़ी आहे? तो दोस्तों, उहा ख़ुशख़बरी आहे मुंहिंजे पंहिंजे ई चैनल सत्तार काज़ी व्लॉग वारी, जेका इंशा अल्लाह अनक़रीब मोनिटाइज़ थी वेंदो। त अवां दोस्तनि जा बि लख थोरा, लख लाइक, लख महिरबानियूं। त दोस्तों, जीअं त अवां ॾिसी चुका आहियो त हेॾां पंहिंजो राज़न वारनि जेको अली ख़ान खे क़ैद कयो आहे ऐं ॿिए पासे वरी मिठण क़ैद थियल आहे ऐं टे पासे जेको शहनवाज़ ख़ान जी जेके चालाकियूं आहिनि उहो छा थो चाहे। ऐं तव्हां जेके दोस्तनि ॾिठियूं बि आहिनि ऐं जिन खां मिस थी वियूं आहिनि उन्हनि दोस्तनि जे लाइ बहितरीनु अपडेट सां ऐं क़िस्त नंबर 63 जी जेके मां अवां दोस्तनि ताईं कुझु ॻाल्हियूं शेयर करण वारो आहियां। उन खां पहिरियां मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं को दोस्त असांजो हिन मुंहिंजे चैनल ते न्यू आहे त सभ खां पहिरियां मां उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कर ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾ त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हांजे सुहिणे मोबाइल जे अची वञे ऐं पंहिंजे हथनि सां उहा तव्हां मोबाइल मां ई पूरी अपडेट हासिलु करे सघो। तो दोस्तों, ऐं हुन खां अलावा मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं आख़िर सां ॾिसण सां हुन खां अलावा पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजो नालो, पंहिंजी क़ौम लिखी करे मूंखे कमेंट करो ऐं पूरे मुंहिंजे हिन वॉइस जे लाइ, मुंहिंजे हिन पूरी अपडेट जे लाइ पूरा कमेंट कंदा कयो त जीअं मूंखे ख़बर लॻे त अवां दोस्त मूंसां केतिरो प्यारु कंदा आहियो, केतिरो सहकार ॾींदा आहियो। ऐं अवां दोस्तनि खे मां हिकिड़ी गुज़ारिश इहा बि कंदो रहंदुसि त मुंहिंजे हिन जेको हर वीडियो में जेके मां दोस्तनि खे हिकिड़ो पैगाम ॾींदो आहियां, हिकिड़ी इस्लाह वारी ॻाल्हि कंदो आहियां, उहा दोस्तनि खे बि इहा ई मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां वधि में वधि सुठे में सुठो हिकिड़ो मैसेज अवां दोस्तनि ताईं मां क्लियर कयां। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जीअं अवां ॾिठो मीर शाहनवाज़ ख़ान वटि अचे थो शफ़ीक ऐं शफ़ीक वारा परेशान आहिनि त किथे असांजो इहो राज़ फाश न थी वञे। ॿिए पासे जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान तोते वारनि खे चए थो त जेको अगरि जेकॾहिं तव्हांखे मीर मंसूर ख़ान को दॿा विझे त तव्हां शफ़ीक ऐं हाशिम वारनि ते जेको इहो इल्ज़ाम मड़े छॾिजो। ऐं होॾां जेको आहे मुराद ख़ान रेज़न वारनि वटि अचे थो, जिते रेज़न वारा हुनखे हथियार सिधा करनि था पिया ऐं हुन बाबति उन्हनि जे पाण में झेड़ो हले थो
ऐं ॿिए पासे जेका आहे कूंज आहे उहा परेशान आहे त मां जेका हिते मूंसां ज़ुल्म आहिनि, मूंसां जेके हिते केस आहिनि, जेके मूंसां जेका मजबूरी आहे, उन तहत जेको आहे मां हितां भॼी वञण जी कोशिशि कयां थो। जिते हुनखे पंहिंजी उहा माउ सम्झण जी वधि में वधि कोशिशि करे थी त अॻ में तो हिकिड़ो ग़लति क़दम कयो आहे, हाणे ॿीहर मां तोखे अहिड़ो ॿियो को बि ग़लति क़दम न खणणु ॾींदुसि। ऐं ॿिए पासे होॾां जेके शइ मिठू वारा आहिनि ऐं मिठू वारा जेको चर्स ऐं जेका गंदी शइ जेको नशो वापराइनि था पिया, उहे बि पंहिंजो उन्हनि खे ख़ौफ़ आहे, उहे बि पंहिंजे हिसाब सां जेको आहे परेशान आहिनि। ऐं ॿिए पासे शाहनवाज़ ख़ान ऐं मुराद ख़ान ऐं हेॾां मीर मंसूर ख़ान जो जेको पाण में जहिड़ो आहे, थी सघे थो त हाणे जेको आहे जेकी अचण वारी क़िस्त आहे उन में मुराद ऐं मंसूर ख़ान जो पाण में जहिड़ो थी वञे। छो त हाणे जेको ॾिठोसीं क़िस्त नंबर 62 में जेको मंसूर ख़ान जेको मुराद ख़ान मंसूर ख़ान जे बारे में जेके लफ़्ज़ ॻाल्हाए थो त उन मां इहो साबित थींदो त हिननि जो अॻे जेका क़िस्त अचण वारी में ऐं तमामु वॾो हिकिड़ो झगड़ो थींदो, जंहिंजे करे हीउ ड्रामो अञा वधीक दिलचस्प थींदो पियो वञे। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खे हिकु ॿियो बि गुज़ारिश कंदो हलंदुसि त ॿिए पासे ॾांहुं मीर मंसूर ख़ान बि हिते परेशान आहे त हाणे मूंखे छा कयां। ऐं हू अची करे तोते खे जेको आहे चए थो जेको त तव्हां जेका ग़लती कई आहे, हाणे उन ग़लती खे सुधारण जी कोशिशि कयो, कीअं बि करो, किथां बि करे मूंखे अली हथु करे ॾियो। तव्हां जेतिरा पैसा मूंखां घुरण जी कोशिशि कई आहे ऐं जेतिरा घुरंदो उहा मां तव्हांखे पैसा ॾींदुसि। छो त मां नथो चाहियां त हिते जेको आहे न को खूनारेज़ी थिए, हिते को मसइलो ख़राबु थी वञे, माण्हू मरनि। उन खां बहितर आहे त तव्हां दोस्त जल्दी में जेको आहे मूंखे पंहिंजो जेको आहे उहो आणे ॾियो, अली आणे ॾियो त जीअं मां हीअ खूनारेज़ी ख़तमु करे सघां। ऐं मां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा, लख लाइक लाकर ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। मां उमेदु कयां थो त जेकॾहिं अव्हां दोस्तनि हिनमहिल ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां ताईं अचे ऐं अव्हांखे मौसूल थिए तमामु हिकिड़ी बहितरीनु अपडेट जेका अव्हां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु रहनुमाई हूंदी आहे। तव्हां दोस्तनि जा लख थोरा, लख लाइक। पंहिंजो ख़्यालु करो, पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु करो, पंहिंजे नंढड़नि बचड़नि जो ख़्यालु करो ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु करो। पाड़े वारनि जो जेके पाड़े में बीमार रहनि था, अगरि उन खां पुछा करण जे लाइ वञो था त अयादत जे लाइ वञो था त उहो हिकु नेकी अमल आहे, उहो बि हिकु तव्हांजो नेकी वारो अमल, उहो बि ॻणिबो इनशा अल्लाह। ऐं तमामु दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे मुस्तक़बिल जे सुठे मुस्तक़बिल जे तरफ़ रव तव्हां रखो। ऐं अगरि तव्हांजो ॿारनि जो मुस्तक़बिल सुठो आहे त उन जेको आहे ज़िंदगी ठही पवंदी ऐं हमेशह उहे तव्हां जेको आहे नेकी जी तरफ़ गामज़न रहंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं अव्हां दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो रहंदुसि त सत्तार काज़ी ऑफिशियल खे बि तव्हां सब्सक्राइब करे वठो। जीअं सत्तार काज़ी व्लॉग खे तव्हां सब्सक्राइब कयो आहे, तीअं सत्तार काज़ी ऑफिशियल खे बि सर्च करे तव्हां उनखे जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾियो त जेके उन में मुंहिंजे वीडियो बहितरीनु कॉमेडियन जेके मुंहिंजा वीडियोज़ आहिनि उहे अव्हां दोस्तनि ताईं बहितरीन खां बहितर पहुचाइण जी कोशिशि कंदुसि इनशा अल्लाह। क़रीब उन दोस्तनि ते मां अव्हांखे बहितरीनु हिकिड़ा ड्रामा बि ॾींदुसि जेको मूं जेको हीउ चैनल ठाहियो आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख थोरा, लख लाइक। चवंदा आहिनि जुदा न फिदा, हमेशह मोहबतूं क़ाइमु रखो। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारोड़ा। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह अव्हांखे ख़ुशि रखे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, जीअं त अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे पूरी जेका मां अव्हां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु अपडेट पहुचाईंदो रहंदो आहियां ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त हर वीडियो में अव्हांखे हिकु न्यू अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां। ऐं जीअं त अव्हां ॾिसी चुका आहियो सिंध TV जी बहितरीनु सोप सीरियल
दुलाब जंहिंजी तव्हां सभु क़िस्तूं ॾिठियूं आहिनि। जन जन दोस्तनि जेका क़िस्त आहे उहा कहिड़ी क़िस्त आहे? उहा क़िस्त आहे नंबर 62 जेका उन्हनि न ॾिसी चुका आहिनि ऐं मिस थी वई आहे कंहिं मजबूरी ते, त उन्हनि दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु अपडेट खणी मां अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़ुरु थियो आहियां। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी पूरी अपडेट मां अवां दोस्तनि खे वधि में वधि हिकु बहितरीनु मालूमात हासिलु थींदी ऐं हुन खां अलावा मां अवां दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदो रहंदुसि ऐं उमेदु कंदो रहंदुसि त अवां हमेशह ख़ुशि रहो ऐं आबाद रहो। ऐं अवां दोस्तनि हिकु ॿी ॻाल्हि कंदो हलां त मां पंहिंजे हिन चैनल सां गॾोगॾु हिकु मुंहिंजो ॿियो बि चैनल आहे सत्तार काज़ी ऑफिशियल जे नाले सां। मां उन ते बि अवां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु फ़नी वीडियोज़ ऐं इस्लाही वीडियोज़, ड्रामनि वारा वीडियोज़ सभु मां उन चैनल ते बि रखण जो कोशिशि कयां थो। उमेदु कयां थो त जीअं मूंखे तव्हां हिन चैनल ते मूं सां साथ निभायो आहे ऐं इंशा अल्लाह मूंखे उन ॿिए चैनल ते बि तव्हां मुंहिंजो हमेशह साथ ॾींदव। तो दोस्तो अवां जे सहकार सां अनक़रीब जल्दी अवां खे हिकु सुहिणनि दोस्तनि खे हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां ऐं जल्द अज़ जल्द मां अवां खे उहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। त उहा ख़ुशख़बरी कहिड़ी आहे? त दोस्तो उहा ख़ुशख़बरी आहे मुंहिंजे पंहिंजे ई चैनल सत्तार काज़ी व्लॉग वारी, जेका इंशा अल्लाह अनक़रीब मोनिटाइज़ थी वेंदो। त अवां दोस्तनि जा बि लख थोरा, लख लाइक, लख महिरबानियूं। त दोस्तो जीअं त अवां ॾिसी चुका आहियो त हेॾां पंहिंजो राज़न वारनि जेको अली ख़ान खे क़ैद कयो आहे ऐं ॿिए पासे वरी मिठण क़ैद थियल आहे ऐं टे पासे जेको शहनवाज़ ख़ान जी जेके चालाकियूं आहिनि उहो छा थो चाहे। ऐं तव्हां जेके दोस्तनि ॾिठियूं बि आहिनि ऐं जन का मिस थी वियूं आहिनि उन्हनि दोस्तनि जे लाइ बहितरीनु अपडेट सां ऐं क़िस्त नंबर 63 जी जेके मां अवां दोस्तनि ताईं कुझु ॻाल्हियूं शेयर करण वारो आहियां। उन खां पहिरियां मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं को दोस्त असांजो हिन मुंहिंजे चैनल ते न्यू आहे त सभ खां पहिरियां मां उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कर ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾ त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अवां जे सुहिणे मोबाइल जे अची वञे ऐं पंहिंजे हथनि सां उहा तव्हां मोबाइल मां ई पूरी अपडेट हासिलु करे सघो। तो दोस्तो ऐं हुन खां अलावा मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं आख़िर सां ॾिसण सां हुन खां अलावा पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजो नालो, पंहिंजी क़ौम लिखी करे मूंखे कमेंट करो ऐं पूरे मुंहिंजे हिन वॉइस जे लाइ, मुंहिंजे हिन पूरी अपडेट जे लाइ पूरा कमेंट कंदा कयो त जीअं मूंखे ख़बर लॻे त अवां दोस्त मूंसां केतिरो प्यारु कंदा आहियो, केतिरो सहकार ॾींदा आहियो। ऐं अवां दोस्तनि खे मां हिकिड़ी गुज़ारिश इहा बि कंदो रहंदुसि त मुंहिंजे हिन जेको हर वीडियो में जेके मां दोस्तनि खे हिकिड़ो पैगाम ॾींदो आहियां, हिकिड़ी इस्लाह वारी ॻाल्हि कंदो आहियां, उहा दोस्तनि खे बि इहा ई मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां वधि में वधि सुठे में सुठो हिकिड़ो मैसेज अवां दोस्तनि ताईं मां क्लियर कयां। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जीअं अवां ॾिठो मीर शाहनवाज़ ख़ान वटि अचे थो शफ़ीक ऐं शफ़ीक वारा परेशान आहिनि त किथे असांजो इहो राज़ फाश न थी वञे। ॿिए पासे जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान तोते वारनि खे चए थो त जेको अगरि जेकॾहिं तव्हांखे मीर मंसूर ख़ान को दॿा विझे त तव्हां शफ़ीक ऐं हाशिम वारनि ते जेको इहो इल्ज़ाम मड़े छॾिजो। ऐं होॾां जेको आहे मुराद ख़ान रेज़न वारनि वटि अचे थो जिते रेज़न वारा हुनखे हथियार सिधा करनि था पिया ऐं हुन बाबति उन्हनि जो पाण में झेड़ो हले थो। ऐं ॿिए पासे जेका आहे कूंज आहे उहा परेशान आहे त मां जेका हिते मूंसां ज़ुल्म आहिनि, मूंसां जेके हिते कीस आहिनि, जेके मूंसां जेका मजबूरी आहे उन तहत जेको आहे मां हितां भॼी वञण जी कोशिशि कयां थो जिते हुनखे पंहिंजी उहा माउ सम्झण जी वधि में वधि कोशिशि करे थी त अॻ में तो हिकिड़ो ग़लति क़दम कयो आहे, हाणे ॿीहर मां तोखे अहिड़ो ॿियो को बि ग़लति क़दम न खणणु ॾींदुसि। ऐं ॿिए पासे होॾां जेके शइ मिठू वारा आहिनि ऐं मिठू वारा जेको चर्स ऐं जेका गंदी शइ जेको नशो वापराइनि था पिया, उहे बि पंहिंजो उन्हनि खे ख़ौफ़ आहे, उहे बि पंहिंजे हिसाब सां जेको आहे परेशान आहिनि। ऐं ॿिए पासे शाहनवाज़ ख़ान ऐं मुराद ख़ान ऐं हेॾां मीर मंसूर ख़ान जो जेको पाण में झेड़ो आहे, थी सघे थो
त हाणे जेको आहे जेकी अचण वारी क़िस्त आहे उन में मुराद ऐं मंसूर ख़ान जो पाण में जहिड़ो थी वञे, छो त हाणे जेको ॾिठोसीं क़िस्त नंबर 62 में जेको मंसूर ख़ान जेको मुराद ख़ान मंसूर ख़ान जे बारे में जेके लफ़्ज़ ॻाल्हाए थो त उन मां इहो साबित थींदो त हिननि जो अॻे जेका क़िस्त अचण वारी में ऐं तमामु वॾो हिकिड़ो झगड़ो थींदो, जंहिंजे करे हीउ ड्रामो अञा वधीक दिलचस्प थींदो पियो वञे। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खे हिकु ॿियो बि गुज़ारिश कंदो हलंदुसि त ॿिए पासे ॾांहुं मीर मंसूर ख़ान बि हिते परेशान आहे त हाणे मूंखे छा कयां, ऐं हू अची करे तोते खे जेको आहे चए थो जेको त तव्हां जेका ग़लती कई आहे हाणे उन ग़लती खे सुधारण जी कोशिशि कयो, कीअं बि करो किथां बि करे मूंखे अली हथु करे ॾियो। तव्हां जेतिरा पैसा मूंखां घुरण जी कोशिशि कई आहे ऐं जेतिरा घुरंदो उहा मां तव्हांखे पैसा ॾींदुसि, छो त मां नथो चाहियां त हिते जेको आहे न को खूनारेज़ी थिए, हिते को मसइलो ख़राबु थी वञे, माण्हू मरनि। उन खां बहितर आहे त तव्हां दोस्त जल्दी में जेको आहे मूंखे पंहिंजो जेको आहे उहो आणे ॾियो, अली आणे ॾियो त जीअं मां हीअ खूनारेज़ी ख़तमु करे सघां। ऐं मां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। मां उमेदु कयां थो त जेकॾहिं अव्हां दोस्तनि हिनमहिल ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां ताईं अचे ऐं अव्हांखे मौसूल थिए तमामु हिकिड़ी बहितरीनु अपडेट जेका अव्हां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु रहनुमाई हूंदी आहे। तव्हां दोस्तनि जा लख थोरा लख लाइक, पंहिंजो ख़्यालु करो, पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु करो, पंहिंजे नंढड़नि बचड़नि जो ख़्यालु करो ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु करो। पाड़े वारनि जो जेके पाड़े में बीमार रहनि था, अगरि उन खां पुछा करण जे लाइ वञो था त अयादत जे लाइ वञो था त उहो हिकु नेकी अमल आहे, उहो बि तव्हांजो नेकी वारो अमल उहो बि ॻणिबो इनशा अल्लाह। ऐं तमामु दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे मुस्तक़बिल जे सुठे मुस्तक़बिल जे तरफ़ रव तव्हां रखो ऐं अगरि तव्हांजो ॿारनि जो मुस्तक़बिल सुठो आहे त उन जेको आहे ज़िंदगी ठही पवंदी ऐं हमेशह उहे तव्हां जेको आहे नेकी जी तरफ़ गामज़न रहंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं अव्हां दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो रहंदुसि त सत्तार काज़ी ऑफिशियल खे बि तव्हां सब्सक्राइब करे वठो। जीअं सत्तार काज़ी व्लॉग खे तव्हां सब्सक्राइब कयो आहे तीअं सत्तार काज़ी ऑफिशियल खे बि सर्च करे तव्हां उनखे जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿाए छॾियो त जेके उन में मुंहिंजे वीडियो बहितरीनु कॉमेडियन जेके मुंहिंजा वीडियोज़ आहिनि उहे अव्हां दोस्तनि ताईं बहितरीन खां बहितर पहुचाइण जी कोशिशि कंदुसि इनशा अल्लाह। क़रीब उन दोस्तनि ते मां अव्हांखे बहितरीनु हिकिड़ा ड्रामा बि ॾींदुसि जेको मूं जेको हीउ चैनल ठाहियो आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख थोरा लख लाइक चवंदा आहिनि जुदा न फिदा, हमेशह मोहबतूं क़ाइमु रखो। पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारोड़ा। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह अव्हांखे ख़ुशि रखे।